अस्सलाम वालेकुम, वेलकम टू तालीम अकेडमी। जी त पुलिस कांस्टेबल जी तैयारी करे रहिया आहियूं, उन लाइ सिंधी जो अहम तरीन टॉपिक वठी आयो आहियां, ज़मीर, जंहिंजा हिकु ॿ सवाल हर टेस्ट में ईंदा रहंदा आहिनि। सो स्टार्ट कयूं था। ज़मीर उहे लफ़्ज़ जेके इस्म जे बदिरां कमु अचनि था उन्हनि खे ज़मीर चइबो आहे। मिसाल मां, तूं, उहे। ऐं वरी ज़मीर जा क़िस्म। पहिरियों ज़मीर ख़ालिस पर्सनल प्रोनाउन। ज़मीर ख़ालिस असांजी ज़ात सां लाॻापियल हूंदी आहे, जेका पर्सन जे लाइ यानी असांजे लाइ यूज़ थिए। मिसाल मां, असीं, तूं, ही, हूअ, उहे वग़ैरह। वरी ज़मीर ख़ालिस जा टे क़िस्म आहिनि: ज़मीर मुतकलिम, ज़मीर हाज़िर ऐं ज़मीर गाइब। ज़मीर मुतकलिम लफ़्ज़ी माना आहे ॻाल्हाईंदड़ या कलाम कंदड़। उन में मां ऐं असीं अची वञनि था। ऐं ॿियो ज़मीर हाज़िर यानी सेकंड पर्सन, जेको ॻाल्हाईंदड़ यानी ज़मीर मुतकलिम जे भरिसां हुजे, उन्ही खे असां चवंदासीं त इहो सेकंड पर्सन प्रोनाउन यानी ज़मीर हाज़िर आहे। मिसाल तूं। ज़मीर गाइब यानी थर्ड पर्सन, जेका न पाण ॻाल्हाए ऐं न ई वरी उते मौजूदु हुजे, उन्ही खे असां ज़मीर गाइब चवंदासीं। मिसाल ही, हूअ, उहे। उहे पढ़नि था, हिते असांजो उहे ज़मीर आहे। ऐं ज़मीर जे क़िस्मनि में ज़मीर ख़ालिस आहे ऐं ज़मीर ख़ालिस जे क़िस्मनि में ज़मीर गाइब आहे। ऐं ज़मीर जो ॿियो क़िस्म ज़मीर इस्तिफ़हाम, जेका सवाल पुछण जे लाइ कमु अचे। मिसाल कॾहिं, किथे, छो, छा वग़ैरह। मिसाल छाई बाज़ार वेंदो, हिते असांजो जेको छा आहे इन्ही खे असां ज़मीर इस्तिफ़हाम चवंदासीं, छो जो इहो सवाल पुछण जे लाइ कमु आयो आहे। टॉपिक सां रिलेटेड कुछ सवाल हल करियूं था जेके पास्ट पेपर्स में आयल आहिनि। सवाल नंबर पहिरियों, जेको ज़मीर माण्हूअ जी ज़ात सां लाॻापियल रहे थो ऐं माण्हूअ जी पंहिंजी ज़ात असली नाले बदिरां इस्तेमालु थिए थो, उन जा केतिरा क़िस्म आहिनि। ज़मीर ख़ालिस जी ॻाल्हि हले पई, ज़मीर ख़ालिस जा टे क़िस्म आहिनि। सो असांजो सही आंसर आहे 3। हलूं था नेक्स्ट क्वेश्चन जी तरफ़। नेक्स्ट क्वेश्चन चए थो, अहिड़ा लफ़्ज़ जेके ॻाल्हाइण वारो ॻाल्हाइण वक़्तु पंहिंजे बदिरां कमु आणे थो, जीअं आउं, मूं, मां, असीं, असां, त उनखे छा चइबो आहे? उनखे ज़मीर मुतकलिम चइबो आहे। इहो बि पढ़ी आया आहियूं। नेक्स्ट, अहिड़ा लफ़्ज़ जेके उन्हनि माण्हुनि लाइ ॻाल्हाइजनि जेके उन वक़्तु उते मौजूदु न हुजनि, त उन्हनि खे छा चइबो आहे? उन्हनि खे ज़मीर गाइब चइबो आहे। इहो सवाल पढ़ी आया आहियूं। सो अॼु जे लाइ अल्लाह हाफ़िज़।